अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में खणी आया आहियूं तमामु मज़ेदार ऐं आसान किड्स मैकरोनी जी रेसिपी। हीअ किड्स स्पेशल रेसिपी असां स्पेशली डिज़ाइन कई आहे ॿारनि जे लाइ। पोइ अचो त ॾिसूं कीअं ठहंदी किड्स मैकरोनी। सभिनि खां पहिरियां असां हिते खयो आहे हिकु पतीलो, पाणी एड कंदासीं 2 खां 3 लीटर। पाणी जीअं बॉयल थियणु लॻो आहे त हाणे असां विझूं था तेल 1 टेबल स्पून, लूणु विझंदासीं 1/2 टीस्पून ऐं मैकरोनी विझूं था 1/2 कप। हाणे असां मैकरोनी खे पचाईंदासीं तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। ॾहनि खां 12 मिनट्स जे लाइ असां मैकरोनी खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं मैकरोनी हाणे ॻरी चुकी आहे त असां हिकु साइड ते रखे छॾींदासीं। ऐं हाणे खणी आहे हिकु ॿी कढ़ाई ऐं कढ़ाई में तेल एड कंदासीं 2 टेबल स्पून। कटियल बसर विझूं था 1/2 कप ऐं बसरनि खे पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। ॿ खां 3 मिनट्स जे लाइ असां बसरनि खे विचोली बाहि ते पचाए छॾियो आहे। हाणे विझूं था कटियल शिमला मिर्च 1/3 कप, कटियल गजर आहे 1/3 कप, कटियल टमाटा आहिनि 1/2 कप ऐं हाणे असां पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते। ॿ खां 3 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते पचाए हाणे असां लूणु विझूं था 1/4 टीस्पून। तव्हां पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ विझी सघो था जेतिरो तव्हांखे पसंदि आहे। चिकन पाउडर विझूं था 1/4 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे विझूं था बॉयल थियल मैकरोनी। मिक्स करे छॾींदासीं ऐं पचाईंदासीं मैकरोनी खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते मैकरोनी खे पचायो आहे ऐं असांजी तमामु मज़ेदार ऐं आसान किड्स मैकरोनी बिल्कुलु तयारु आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि जे लाइ लंच बॉक्स लाइ तयारु करे सघो था ऐं हिन जे कॉम्बिनेशन में तव्हां ॿारनि खे एप्पल स्लाइसिस ॾेई सघो था ऐं गॾु कुझु ड्राई फ्रूट्स बि ॾेई सघो था। ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजे अॼु जो किड्स मैकरोनी जो आइडिया पसंदि आयो हूंदो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।